मदीने वारे साईं फरमायो त दुनिया में इंसान जो टे संगतूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ी संगत हूंदी आहे माल ऐं मिल्कियत, पैसो ऐं ॾोकड़, जायदाद ऐं ज़मीनूं ऐं प्रॉपर्टियूं। पहिरीं मिल्कियत, पहिरीं संगत दुनिया में इहा हूंदी आहे। ॿी संगत हूंदी आहे यार दोस्त मिट माइट, अबो अदो अज़ीज़ करीब। ॿी दुनिया में इहा इंसाननि जी संगत हूंदी आहे। ऐं टी संगत वरी अमलनि जी हूंदी आहे। मदीने वारे मीर फरमायो मौत अची वियो त पहिरीं संगत हिते टुटी। अब हाओ जे मौत आयो न जनाज़ो खटोले ते पियो आहे, पर इन मिल्कियत खां इहो ला दावा थी। ज़मीन ते दावा टुटी। बंगुलनि जी जायुनि जो जेका दावा रखियूं वेठो हुयो इते ई टुटी। साह निकिरण सां पहिरीं संगत टुटी। ऐं ॿी संगत वरी एतिरी वफ़ादारी कंदा जो कुल्हे कांदी थी क़ब्र ताईं ते छॾींदा। एतिरी वफ़ादारी कंदा क़ब्र ताईं छॾे अंदर मण मिटीअ में पूरे। इहा ॿी संगत हिते बि टुटी। बाक़ी रही संगत अमलनि वारी। जे चङा अमल कयई, जे नेकी जा अमल कयई त इन जी क़ब्र जन्नत जो बाग़ीचो बणिजी वेंदी। पर जे बुरा अमल कयई, बेहयायुनि वारा अमल कयई त इन जी क़ब्र जहन्नम जो खड्डो बणाई वेंदी। मुझे आका फरमायो, मदीने वाले साईं फरमायो अल कब्र रोज़तुम मिन रियादिल जन्नति वल कब्र हुफ़रतुम मिन हुफ़रिन नीरान। हिकड़नि माण्हुनि जी क़ब्र जन्नत जे बाग़ीचनि मंझां हिकिड़ो बाग़ीचो बणाई वेंदी आहे, त ॿियनि माण्हुनि जी क़ब्र जहन्नम जे खॾनि मंझां हिकिड़ी खॾ बणाई वेंदी आहे। रब शला असां सभिनी जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाए।